गुलामुल्लामा बाबूजान हंगोरजो जी रिपोर्ट मुताबिक जमीयत तलबा इस्लाम ज़िले ठटे जो पहिरियों तारफ़ी ऐं तनज़ीमी इजलास जामिया बनूरिया में ज़िले सदर हाफ़िज़ मोहम्मद अंस जी सदारत हेठि मुनाक़िद थियो, जंहिंमें ज़िले जे मुख़्तलिफ़ यूनिटनि सां तालुक़ रखंदड़ साथियुनि वॾे अंग में शिरकत कई। इजलास में जमीयत उलमा इस्लाम ज़िले ठटे जे सदर हज़रत मौलाना अब्दुल वहाब बलोच, ज़िले जनरल सेक्रेटरी हज़रत मौलाना मोहम्मद सलीम आतिफ़ चांडियो ऐं मौलाना अब्दुल्ला साहब ख़ुसूसी शिरकत कई। उन मौक़े ते तनज़ीमी मामलनि, कारकर्दगी ऐं तनज़ीम खे वधीक फ़ाल बणाइण बाबति साथियुनि सां तफ़सीली ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। इजलास दौरान फ़ंड जे निज़ाम, ज़िले जे समूरनि यूनिटनि जी तनज़ीमी यूनिट वाइज़ कारकर्दगी ऐं ज़िले शौरा जे मेंबरनि जी मुक़ररी समेत मुख़्तलिफ़ अहम एजेंडानि ते तफ़सीली गौर ऐं बहस कयो वियो। उन खां अलावा तनज़ीम खे ज़िले सतह खां वठी यूनिट सतह ताईं वधीक मुनज़्ज़म, फ़ाल ऐं मज़बूत बणाइण लाइ आईंदा जी हिकमत अमली ते पिणु गौर कयो वियो।